नाराज़गी आहे छा? का बि नाराज़गी न आहे। हिन चयो त मां दुश्मन खे तरह ते कोन बि वो ताक़त अचणु घटि करे आहे। हुई त मूं हिनखे जीअं में जायूं ॾिनियूं 5 साल जी वापसी चाहे थो। न सुठो। त मां हिन जे घोट खे उते जो उते पूरो कयो दफ़न करे छॾियो। मूं हिन जे लाइ छा छा त कयो मां। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब में छा वाकई हाणे पंहिंजी भेण खे ककर मारे छॾींदो? छा राज़ी थी वेंदा राज़न वारा फ़ैसिले ते जेका मंसूर खान जिदोजहद करे रहियो आहे? छा वाकई ककर खे पंहिंजी घरवारी खपे? छा उनजी पंहिंजी घरवारी सां एॾी मोहबत थी वई आहे गुलपरी सां जो ज़िद कई वेठो आहे त गुलपरी वापसि थिए त भली थिए, फ़ैसिलो थिए त भली थिए। पहिरियों त गुलपरी खे हू कुटींदो मारींदो ऐं पंहिंजी भेण जे मथां पिस्टल खणी बीठो आहे। आख़िर छा थींदो छा न थींदो हिन वीडियो में सॼी अपडेट ॾींदासीं दोस्तों। निकल लाइक शेयर सब्सक्राइब चैनल शायदि कोसो विला खे ज़रूरु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको रहसन आहे ऐं होॾां वरी जो ककर आहे, ककर पंहिंजी भेण खे घर वठी वेंदो, उन ते वॾो क्रोध कंदो, पिस्टल ताणींदो, मारण जूं धमकियूं ॾींदो पर मारींदो कोन। भेण हूंदी आहे, भेण खे हू कोन मारींदो, हुनजी माउ उनखे रोके वठंदी। लेकिन होॾां जेका कूंज आहे उहा कंधु हेठि करे बीठी रहंदी, ॻाल्हाईंदी कोन। चवंदो पहिरियां मुंहिंजी हीअ भेण हुई तॾहिं मुंहिंजो क़दुरु बि कंदोसि, हाणे हीअ भेण जे लाइक़ु न आहे, हाणे हिनखे क़ैद करे छॾियो। होॾां वरी सोडल वञी मिलंदो जेको अली खान सां, अली खान सोडल सां मिली करे अली खान इहा ई ॻाल्हि कंदो, सोट कावड़ियल आहीं, छा मसइलो आहे? उतां अॻिते बि नथो अची, हेलो हाय बि न आहे, अॼुकल्ह किथे गुज़ारींदो? सोडल चवंदो न सोट कहिड़ी कावड़, कहिड़ो जहिड़ो, को ॻाल्हि ई न आहे ऐं मुंहिंजो तव्हां सां को बि जहिड़ो न आहे। तमामु जल्द जेको आहे मां उतां अॻिते ईंदुसि इनशाला। होॾो राज़न बि फ़ैसिले लाइ तयारु आहे, गुलपरी खे वठण जे लाइ ककर बिल्कुलु तयारु आहे। त ककर इहो चाहे थो मुंहिंजी घर वारी इज़त मोटी अचे, जहिड़ी बि आहे पर मुंहिंजी इज़त आहे, इन जे करे तमामु जल्द इहो फ़ैसिलो कयो वेंदो।